सखर पुलिस 9 ॾींहं गुज़रण बावजूद KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सत पारां DIG सखर ऑफिस आरो धरणे में शिरकत लाइ कलमधड़ियुनि सियासी समाजी अॻवाननि ऐं धरणे में आमर जस्कम कौमी अवामी तहरीक GDA अवामी तहरीक जसम जमायत इस्लामी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं सहाफ़ती तंज़ीमनि पारां बि धरणे में शिरकत जो ऐलान थियल। KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ ऐं सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलमधड़ी सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। कश्मीर में STP जे सॾ ते शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुज़ाहिरो कयो वियो। झंडोमरी में भी एहतजाज। शहीद जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। भारत खां पाकिस्तान में मंशियात ऐं हथियार स्मगलिंग करण जी कोशिश में नाकाम। पाकिस्तान रेंजर्स 6 भारतीय स्मगलर्स खे गिरफ़्तार करे वरितो। ISPR मूजिब 29 जुलाई खां 3 अगस्त ताईं 6 भारतीय स्मगलर्स खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार भारतीय शहरी मंशियात ऐं हथियारनि जी स्मगलिंग में मुलविस आहिनि। स्मगलर्स ख़िलाफ़ रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि ते पाकिस्तानी कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। गिरफ़्तार स्मगलर्स में महेंद्र सिंह, गुरवंदर सिंह, शुंदर, जुगंदर सिंह ऐं विशाल ऐं ॿिया शामिल। सीक्रेट एक्ट तहत कायम जे ख़ुसूसी अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी साइफ़र केस में 29 अगस्त ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। असद उमर गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत लाइ इस्लामाबाद जी ख़ुसूसी अदालत में पेश थियो। असद उमर चयो त कूड़ो केस क़ाइम कयो वियो आहे, साइफ़र केस मां बरी थींदुसि। सुप्रीम कोर्ट नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण लाइ दाख़िल दरख़्वास्त वापसि वठण ते ख़ारिज करे छॾी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जे सरबराही में बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। नेब जे प्रोसिक्यूटर ॿुधायो त नेब तरमीमुनि खां पोइ मरियम नवाज़ ख़िलाफ़ केस ॿुधण जोॻो नाहे रहियो। दरख़्वास्त वापसि वठी रहिया आहियूं। PTI चेयरमैन जी तोशाखाना केस में सज़ा मुअत्तली ऐं ज़मानत ते आज़ादीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जे सरबराही में बेंच ॿुधणी कंदी। अदालत इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धिरुनि खे नोटिस जारी करे चुकी। ट्रायल कोर्ट खे बि रिकॉर्ड पेश करण जी हिदायत। बटग्राम में चेयर लिफ्ट जी रस्सी टुटी पई। लिफ्ट में स्कूल जा 6 ॿार ऐं 2 उस्ताद मौजूद। वाक़े खे केतिरा ई कलाक गुज़री विया पर फाथल 12 ऐं उस्ताद रेस्क्यू न थिया। रेस्क्यू टीम्स फाथलनि खे कढण लाइ कोशिशुनि में रुधल। पुलिस जो चवणु आहे त चेयर लिफ्ट में फाथल 12 ऐं उस्ताद जाबलू इलाइक़े में हुजण सबबि इमदादी कमनि में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। हज़ारा डिवीज़न जे कमिश्नर पारां NDMA खां हंगामी मदद तलब। फाथलनि खे कढण लाइ हेलीकॉप्टर रवानो। छाछरो में अददखलियूं हटाइण दौरान पुलिस एहलकारनि जूं असिस्टेंट कमिश्नर खे धमकियूं। पुलिस एहलकार शाहनवाज़ बजीर असिस्टेंट कमिश्नर अली हैदर शेख खे धमकियूं ॾिनियूं। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। असिस्टेंट कमिश्नर पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई लाइ SSP ऐं DC खे ख़त लिखी छॾियो। पुलिस एहलकार ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई न थी। ज़रियनि मूजिब असिस्टेंट कमिश्नर खे धमकियूं ॾींदड़ पुलिस एहलकार शाहनवाज़ बजीर टाउन चेयरमैन मुर्तज़ा बजीर जो भाउ आहे।